नाज़िन, बदीन में औरतन के आलमी दिहाड़े के हवाले से 100वीं वुमेन डेवलपमेंट हाल में जबरदस्त तकरीब कोठाई वई। इन हवाले से पेश है दीदार हुसैन मल्हा की ही रिपोर्ट। 8 मार्च औरतन के आलमी ॾाड़ो सॼी दुनिया जिया बदीन में पिण मल्हायो। 100वीं वुमेन डेवलपमेंट सोसाइटी बदीन ऐं रहनुमा फैमिली प्लानिंग एसोसिएशन पाकिस्तान पारां अलबस हाल में एक प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम की अगवानी आपदा समूह ऐं ज़ुल्फ़कार उडेजे कई। उन मौके ते मेहरान टीवी न्यूज़ से औरत अगवानन ॻाल्हाईंदे चयो त मेहरान चैनल जी जेको आहे सो असां वटि आया कवरेज ॾिना न। असांजो जेको औरतुनि जो 8 मार्च आलमी ॾियारो जेको आहे इहो असांजो हिकिड़ो वेड़ ऐं हिकिड़ो आवाज़ आहे असांजी औरतुनि सभिनी जो जिन खे हक़ नथा मिलनि। हीअ असांजो मर्दाने समाज सां जहिड़ो न आहे, हीअ असांजो सिस्टम सां जहिड़ो आहे। सिस्टम लाइ असां आवाज़ खणूं था। हीअ असांजी औरतूं जेके आहिनि जिन खे कारोकारी थो करियो वञे, उन्हनि खे जेके हक़ जेके जीअण जा आहिनि आर्टिकल 25 जे तहत जेके इंसानी जा जेके पाकिस्तान ॾिना आहिनि हक़, उहे असांखे औरतुनि खे उहे हक़ न मिलिया आहिनि। औरत हिकिड़ी मां आहे, हिकिड़ो बुनियाद आहे। पंहिंजे जेको बुनियाद हिकिड़ो असांजो पको पुख्तो हूंदो ऐं औरतुनि सां ॾाढो ज़ुल्म थो थिए। ही जेके न्याणियुनि सां रेप पिया थियनि, जेके यूनिवर्सिटियुनि में बि असांजी औरत महफ़ूज़ न आहे। ही जेके छोकिरी डॉक्टर छोकिरी उन खे मारियो वियो, छोकिरी ख़ासि केली हुई हिकिड़ी, उन खे घर वेठे गोलियूं हणी मारियो वियो ऐं असांजूं न्याणियूं पंहिंजे रोडनि ते पंहिंजे घरनि में किथे बि महफ़ूज़ न आहे। असां बि हीअ औरतुनि जो आलमी ॾींहुं पिया मल्हायूं, पर असांखे हिकिड़ी ॻाल्हि हिते आउं ज़रूरु चवंदसि त औरतुनि जो हिकिड़ो ॾींहुं न आहे हूंदो, हर ॾींहुं औरतुनि जो हूंदो आहे। हर ॾींहं खे असां औरतूं, बल्कि आउं ईअं सम्झां थी त असां हर ॾींहं खे पंहिंजी बहादुरी, जुरत ऐं हिमत जे नाव कयूं था। असांजी औरत पूरी दुनिया जी औरत पंहिंजो पाण मञायो आहे हर मैदान में, बल्कि असांजे पाकिस्तान जी औरत ऐं ख़ासि तौर ते आउं सिंध जी औरत जो ज़िक्र कंदसि, जे हर मैदान में पंहिंजो पाण मल्हायो आहे। जंहिंमें असां सियासत चऊं, असां रांदियूं चऊं, असां सियाहत चऊं, असां सक़ाफ़त चऊं, कहिड़ी ॻाल्हि जो नालो वठी कहिड़ी ॻाल्हि जो नालो वठां। एजुकेशन में पंहिंजो पाण मञायो आहे, जेको सॼी दुनिया ॾिसे पई, सॼी दुनिया मञे थी इन ॻाल्हि खे। औरतन जो चवणु हुयो त असां औरतूं फैमिली अज़म ते यकीन रखूं थियूं। औरत हिकु वक़्तु माउ बि आहे त भेण बि, ज़ाल बि आहे त धीअ बि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु जी औरत खे उहे हक़ हासिल न आहिनि। असां वटि कारोकारी संग चटी खां वेंदे नंढियुनि न्याणियुनि सां ज़्यादतियुनि आम बणियल आहिनि, जेको कंहिं मुआशरे में क़ाबिले क़बूल न आहे। अॼु जी औरत हर मैदान में पाण मल्हायो आहे ऐं औरत खे ख़ुदि ई पंहिंजे औलाद जी तरबियत अहिड़े करणी पवंदी, ख़ासि पुट ऐं धीअ में फ़र्क़ु करण जे। औरत खे ही अणबराबरी ख़तमु करणी पवंदी। इन प्रोग्राम में लाल जोड़ेजो, साजिदा टालपुर, फरैद जोड़ेजो, बख्तावर जमाली समेत वॾे तइदाद में औरतनि शिरकत कई। कैमरामैन ज़ुबैर पुसोसां, दीदार हुसैन मल्हा, मेहरान टीवी न्यूज़।